काज़ी अहमद जी सरकारी अस्पताल अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। रिपोर्ट कर रहा है गुलाम हैदर बलादी। काज़ी अहमद अस्पताल नेशनल हाईवे ते क़ाइम 24 कलाक एमरजेंसी में रहंदड़ अवाम लाइ बेलाभ बणिजी वई। दवाउन समेत डॉक्टरन जी खोट हुअण करे एमरजेंसी में ईंदड़ हादसाती मरीजन के सिर्फ रेफर कियो वेंदो आहे। अस्पताल के पार्क में गंदो पानी बीहण करे छा मरीजन के शिफ़ा मिलंदी, इन हवाले से शहरीन आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे ॿुधायो त के माण्हू हिते ईंदा आहिनि त असांखे हिते सहूलियतूं मिलंदियूं, पर हिते अची वेचारा तड़पंदा आहिनि त पोइ हुनखे नवाबशहर रेफर कयो वेंदो आहे। तव्हां हिनखे रेफर अस्पताल जो दर्जो ॾेई सघो था। असांजे चूंडियंदनि जी अहिड़ी नाअहली आहे। असांजा नुमाइंदा जेके आहिनि उहे जेके हिते रहिया आहिनि, जेके मौजूदु आहिनि, हुननि काज़ी अहमद अस्पताल जे तरफ़ को बि तवजो न ॾिनो आहे। खुदारा ही शिफ़ाखानो आहे जिते ग़रीब माण्हूअ खे दवा मिलंदी आहे। तव्हां हुन जे तरफ़ तवजो ॾियो, हुनखे तव्हां सहूलियतूं ॾियारो। अस्पताल जे अंदरि सहूलियतूं न आहिनि। हिन में को डॉक्टर आहे न, का मेडिसन आहे न, का सहूलियत आहे। एम्बुलेंस आहे त हुनजो ड्राइवर कोन्हे को। डे में 2 डॉक्टराणियूं आहिनि हिते। जॾहिं OPD जेके आहे 1200 खां 1300 माण्हू अचनि था, ग़रीब गुरब माण्हू। सिर्फ़ु 2 डॉक्टराणियूं आहिनि ऐं उहे बि लेडीज़ आहिनि। सिर्फ़ु लेडीज़ खे कवर कंदियूं, मेल खे केरु कवर करे। राति जे टाइम ते को बि हिते डॉक्टर कोन्हे को। हाईवे ते हुजण जे करे हर वक़्तु हिते एक्सीडेंट थियनि था ऐं उहे माण्हू हिते तड़पी फोती था वञनि। पर उन लाइ का बि हिते न डॉक्टरनि जी सहूलियत आहे न दवाउनि जी सहूलियत आहे। उन खां अलावा तव्हां ही पाण ॾिसो था, तव्हांजी कैमरा जी अखि ॾिसे पई त गटर जो पाणी अस्पताल जे अॻियां आहे। बजाए जो हिते माण्हू सिहत याबी थियण लाइ अचनि, उहे हिन बीमारी ऐं हिन पाणी मां जेके वायरस थियनि था, उन्हनि वायरस ज़रिए माण्हुनि ते बीमारियूं अटैक कनि पियूं। अस्पताल जे MS डॉक्टर आसिफ रज़ा बिरोही ॿुधायो त हींअर असां मुंहुं ॾेखारण लाइ वाक़ई तयारु कोन आहियूं माण्हुनि खे, छो शाम जो डॉक्टर कोन्हे। एमरजेंसी में असां किथां डॉक्टर आणियूं? 2 डॉक्टराणियूं आहिनि सुबुह जो असां वटि, ॿियो मेल डॉक्टर को बि कोन्हे असां वटि। चवंदासीं असांजी मदद कई वञे त जीअं असां इज़त सां नौकिरी करे सघूं। असां वटि एम्बुलेंस आहे, पर असां वटि पेट्रोल किथां आणियूं? जे बि चऊं पब्लिक खे त गाॾी ॾियूं मथां, त ड्राइवर कोन्हे। गवर्नमेंट को बि असां ड्राइवर कोन्हे। काज़ी शहरियन सेहत खाते खां मुतालबो कयो आहे त अस्पताल के अपग्रेड करे डॉक्टरन के मुक़रर करे 24 कलाक इलाज जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु गुलाम हैदर बालादी, आवाज़ TV न्यूज़।